बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। कंदकोट लॻ बी सेक्शन थाणे जी हद ख़ैरशाह वटि हथियारबंदनि जी फायरिंग। नौजवान अताउल्लाह मोहम्मदानी गोलियूं लॻण सबबि फौत। इत्तला ते पुलिस पहुती, लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिबि वाक़ियो कारें तकरार सां पेश आयो आहे। गुरिया रोड सिटी थाणे मां 2 रूपोश जवाबदार फरार। पुलिस अटारनि जो ॻोठ गुलाम हैदर आराई भरिसां केलनि जे बाग खे कड़ो, जवाबदार हथ न अची सघिया। SSP नौशेरो फ़ैरोज़ अल्ताफ़ हुसैन लगारी जो नोटिस। SHO भिरिया राणा जमशेद राजपूत ऐं वॾे मुंशी सोहार लाड़िक समेत 6 एहलकारनि उमर बालादी, सालेह बिरोही, जमाल विस्तोड़ ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा शर समेत ॿियनि ते केस दाख़िल। गिरफ़्तार अदालत मां रिमांड बाद जेल हवाले। भेरिया सिटी थाणे ते धाड़े ऐं मुख़्तलिफ़ केसनि में गिरफ़्तार थियल 2 जवाबदार दीदार मीर जत ऐं अली दोस्त बिरोही दाली मोरी जी रोशन चौकी तां फ़रार थी विया। शहर की वेझो मलिक मोड़ वटि 2 मोटरसाइकिलनि में टक्कर। 1 ॼणो फौत, ॿियो सख़्त ज़ख़्मी। हादसे में ॻोठ हबीबुल्ला लगारी जा बरकत अली ऐं बशीर अहमद सख़्त ज़ख़्मी थी पिया। जिन मां बरकत अली ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। खैरपुर नेशनल हाईवे ते भुरगड़ी पुल भरिसां बिजली जे पोल सां वीगो गाॾी टकराइजी वई। 1 ॼणो सड़ी फौत। गाॾी ASI बिलावल वसाण जी ॿुधाई पई वञे, जॾहिं त लाश जी सुञाणप न थी सघी आहे। पुलिस मूजिबि गाॾी में 2 ॼणा मौजूद हुआ, जिन मां 1 ॼणो सड़ी फौत थी वियो आहे ऐं ड्राइवर फराज़ राजपूत फरार थी वियो आहे। जोधापुर शहर में रोलू कुत्ते 5 वरनि जे सजाद लांघा खे ॾाढे विधो। वैक्सीन लाइ अस्पताल मुंतकिल। अदालती हुकुम बावजूद कुत्ता मार मुहिम शुरू न थी सघी। ॻोठ मोहम्मद पनाह कोसो जे 18 वरनि जी नींगर साबिर हुसैन कोसो खे रोलू कुत्तनि ॾाढे ज़ख़्मी करे विधो, जंहिं बाद UC सेक्रेटरी जहानपुर मथां सरकारी फ़रियाद ते ताजो देरो ते केस दाख़िल कयो वियो आहे। सिंध जो 3 नंबर वॾो शहर सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी नाअहली सबबि नालियुनि जे गंदे पाणी में ॿुॾण लॻो। शहर जे अहम रोड रस्तनि ते बि 2 फुटनि ताईं गंदो पाणी बीहजी वियो। शहरी सख़्त परेशान, इंतज़ामिया जी कन लाटार। जहरकी में चोरी दौरान भाॻियनि जे सुजाग थियण ते चोरनि पारां घर धणनि ते हमिलो। औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद। 2 मेहूं ऐं 2 लख रुपया फुर करे फरार। मुतासिर ॻोठाणे जो एहतजाज। ॻोठ खान मोहम्मद चाचड़वासी नूर हसन कोश दाहींदे चयो त जवाबदार अब्दुल वाहिद ऐं पल्लू कोश 4 साथियुनि सां गॾिजी फुर कई ऐं तशद्दुद कयो। पुलिस फ़रियाद वठण लाइ तयार न आहे। SSP खे अपील आहे त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। हयात किताफ़ी ऐं जरवार गवर्नमेंट हाई स्कूल ज़बू हाली जो शिकार। चापड़ किरण सबबि केतिरा ई भेरा शागिर्द ज़ख़्मी थी पिया। स्कूल फर्नीचर, पाणी, बिजली, बैतुल ख़ला समेत मर्दनी बुनियादी सहूलतनि खां वांझायल। शागिर्दनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। संदन चवणो हो त स्कूलनि में का बि बुनियादी सहूलत न आहे। इंतज़ामिया खे दरख़्वास्तूं करण बावजूद को सुधारो न अची सघियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर ऐं तालीम जे वज़ीर खे अपील आहे त मामले जो नोटिस वठी असांजो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। वडाणी जे ॻोठ मोहम्मद नवाज़ भुट्टो मां ताज़े ॼावल ॿार जो लाश हथियो। पुलिस खे इतला बाद ॻोठाणनि ॿार जो लाश दफ़नाए छॾियो। मकली जे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में महफ़िल मीलाद कोठाई वई। शागिर्दाणनि पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में नात ऐं मकाला पढ़िया विया। तक़रीब में शागिर्दाणनि मुस्कान बतूल, फ़ाइज़ा, ततहीर, फ़ातिमा, नसरीन, समरीन, कशिश ऐं ॿियनि बारगाह रिसालत में नात जा हदिया पेश कया। तक़रीब खे स्कूल जी हेड मिस्ट्रेस यास्मीन उन्नर, ग़ज़ाला मेमन, सादिया मेमन ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। काज़ी अहमद ने 6 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे सिलसिले में सिंध जे मशहूर सुगड़ हाजी मियांदा चांडियो ऐं सिंध जे मशहूर सूफ़ी फ़नकार रिज़वान ऐं कामरान चांडियो पारां सुगड़ कचहरी कराई वई, जंहिंमें सुगड़नि, शाइरनि, नदीमनि ऐं आम माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सुगड़नि गौरान जतोई, ग़ुलाम हुसैन रिंद, अली हसन चांडियो ऐं ॿियनि गुजारतूं, बैद, पिरोलियूं, ॾोर ऐं ॿियूं सिन्फ़ूं ॿुधाए वाह वाह कराए छॾी, जॾहिं त सूफ़ी फ़नकारनि रिज़वान ऐं कामरान चांडियो सूफ़ी ऐं क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झुमाए छॾियो। मटियारी शुगर मिल जे जनरल मैनेजर सैयद जुनैद अकबर शाह जो चवणु आहे त शुगर मिल इलाइक़े जे बेरोज़गारनि लाइ वसीलो बणियल आहे। कमनि पोखण सां आबादगारनि खे ॿधो पैसो मिले थो, जंहिंसां आबादगारनि खे फ़ाइदो मिले थो। शुगर मिल सबबि हितां जा हज़ारे नौजवान मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रोज़गार करे पंहिंजे बच्चनि जो पेट पाले रहिया आहिनि, जॾहिं त शुगर मिल सां लाॻापियल ॿिया बि केतिरा ई मनसूबा आहिनि, जिन में मक़ामी माण्हू पिणु रोज़गार सां लॻी विया आहिनि। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।